बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत मेहरबान बाजारो आहे। सब्बिह इस्म रब्बिकल अअला अल्लज़ी ख़लक़ फसव्वा वल्लज़ी क़द्दर फहदा। रसूल अरबी तव्हां पंहिंजे रब जे नाले जी पाकाई बयान करियो जेको बेहद आला आहे। उहो रब जंहिं पैदा कयो पोइ दुरुस्त कयो, उहो रब जंहिं अंदाज़ो कयो पोइ हिदायत ॾिनी। वल्लज़ी अख़रजल मरआ फजअलहु गुसाअन अहवा। ऐं उहो रब जंहिं माल लाइ साओ चारो पैदा कयो पोइ उनखे सुकल ऐं कारो बनायो। सनुक़रिउक फला तंसा इल्ला मा शाअ अल्लाहु इन्नहु यअलमुल जहर वमा यख़फा। असीं जल्द तव्हांखे क़ुरान करीम सेखारींदासीं, पोइ तव्हां न विसारींदा मगर जेको अल्लाह ताला चाहे। बेशक उहो हर ज़ाहिर ऐं मख़फ़ीअ खे ॼाणे थो। वनुयस्सिरुक लिलयुस्रा। ऐं असीं जल्द तव्हांखे आसान तरीक़े जी तौफ़ीक़ ॾींदासीं। फज़क्किर इन नफ़अति ज़िक्रा। पोइ तव्हां नसीहत करियो जेकॾहिं नसीहत उन्हनि खे नफ़ो ॾे थी। सयज़क्करु मन यख़्शा वयतजन्नबुहा अल-अश्क़ा अल्लज़ी यस्ला अन्नारल कुबरा। जल्द उहो माण्हू नसीहत हासिल कंदो जेको उन खां डिॼे थो, ऐं उन खां उहो वॾो बदबख़्त परे थींदो जेको बेहद वॾी बाहि में पवंदो। ثم لا يموت فيها ولا يحيا। उन खां पोइ न उहो उन में मरंदो ऐं न जीअंदो। قد أفلح من تزكى وذكر اسم ربه فصلى। बेशक कामयाब थियो उहो शख़्स जेको कुफर ऐं गुनाहनि खां पाक थियो ऐं पंहिंजे रब जो नालो वठी यानी अल्लाह अकबर चई पोइ निमाज़ शुरू करे थो। بل تؤثرون الحياة الدنيا والآخرة خير وأبقى। बलक तव्हां ये काफ़िर दुनिया जी हयाती खे पसंदि करियो था ऐं आख़िरत भली ऐं वधीक बक़ादार आहे। إن هذا لفي الصحف الأولى صحف إبراهيم وموسى। बेशक हीअ मज़कूर नसीहत पहिरियनि आसमानी किताबनि में आहे, यानी हज़रत इब्राहिम ऐं हज़रत मूसा जे किताबनि में।